ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़िन कंडियारो कमाल देरो रूरल हेल्थ सेंटर अस्पताल में सैलानी ट्रस्ट पारां 2 ॾींहं मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई, जंहिंजो इफ्तिताह चीफ सरदार ज़ुल्फ़िकार कुमारियो फ़कीर साईं अली मुर्तज़ा लोढ़ाई ऐं महबूब अली अबड़ो कयो। कैंप ते PMC जे अखियुनि जा माहिर डॉक्टर खान मोहम्मद नगरजो, डॉक्टर आर अली तुनियो, डॉक्टर अमजद अली सेतो, डॉक्टर मुश्ताक चांडियो ऐं ॿियनि मरीज़नि जो चेकअप कयो ऐं जदीद मशीनरीअ सां अखियुनि जा ऑपरेशन कया। सिंध ऑनलाइन टीवी नौशर फेरोज़ जी रिपोर्टर M ज़फ़र तगर जी ख़बर मूजिबि उन मौक़े ते डॉक्टरनि जो चवणु हो त असां वटि अखियुनि जो नूर घटिजी रहियो आहे, जंहिंजो कारण अखियुनि जो चेकअप न कराइण आहे। हुननि वधीक चयो त असांजे मुआशिरे में गुरबत तमामु घणी आहे, जंहिंजे करे ग़रीब माण्हू इलाज नथा कराए सघनि। हुन मौक़े ते मज़हर अबड़ो, यासीन अबड़ो, आमिर अली अबड़ो ऐं ॿिया मौजूदु हुआ। आख़िर में महबूब अली अबड़ो, डॉक्टर मंठार अली अबड़ो, डॉक्टर इब्रार अली तुनियो, डॉक्टर ज़ाहिद पेचो, डॉक्टर फरकान अली मेमून, सफ़ीर अली, हबीबुल्ला, रमीज़ अली ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।